असां मौजूद आहियूं मटियारी शहर जी जेका सभ खां वॾी कॉलोनी आहे डॉक्टर कॉलोनी, जिते मुनीरा अमर जेका आहे उहा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी वई आहे। 3 सालनि खां वठी मुसलसिल जेका हुआ मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां जंग जेका लड़ी रही आहे। अचो त नाज़रीन हिन खां पुछूं त आख़िर इन सां जेके बीमारियूं आहिनि ऐं हू वस वारनि खां कहिड़ा मुतालबा थी करे, हुनजी अचो त दर्द कथा जेका आहे उहा अवां ताईं पहुचायूं। ॾाढी असां वटि लाइट बि कोन्हे, गैस बि कोन्हे, पाणी बि कोन्हे। मुंहिंजूं नंढियूं नंढियूं नियाणियूं आहिनि, तव्हांजे साम्हूं बीठियूं। मुंहिंजो मुड़ुसु ई मूंखे छॾे वियो आहे। जेको मुंहिंजो हाल उहो मूं पंहिंजो इलाजु कराइणु पैसा कोन्हे, हाणे तव्हां पई आहियां खट ते बीमार इलाही। सॼी राति मूंखे निंड नथी अचे, तड़पां ते जीअं मूंखे सुइयूं थियूं अंदरि लॻनि। तव्हांखे सॼियूं टेस्टूं ॾेखारियां थी। योड़े पाड़े वारा सभु शायदि बीठा आहिनि। हा, असां जेको मर्द माण्हू हुजे त केरु ॿुधे, मुंहिंजी केरु नथो ॿुधे पुटु। डॉक्टर चवंदा वॾी ऑपरेशन थींदी, बच्चेदानी निकिरंदी, भई जेको पथरियूं निकितियूं थी पेट में, नरण में ज़ख़्म थी वञो, सफ़ाई थींदी। हाणे रत कोन्हे मूं में, रत जी 14 बोतलूं ॿुधायूं अथनि, मूंखे हिकिड़ी बोतल लॻी आहे। रत जो सॼो मसइलो थियो पियो, पैसा बि कोन्हे हाणे असां वटि। जेको ओड़े पाड़े वारनि जो हाल उन्हनि मुंहिंजी मदद कई आहे थोरी घणी। मुंहिंजो त केरु कमाइण वारो बि कोन्हे। मुंहिंजी नंढड़ियूं अॻे कमाईंदी, सैदनि जे घर मां 3 साल किरी पई, उन्हनि मूंखे कुझु कोन ॾिनो। हुननि चयो हाणे तूं बीमारी त पोइ असां तोखे छा कयूं। हीअ मुस्मात मुनीर आहे, जंहिंजो घरवारो अयाज़ मेमण हो। उहो काफ़ी टाइम पहिरीं वीचारो वफ़ात करे। उन खां पोइ हिन वीचारीअ जे घर में को बि कमाइण वारो अहिड़ो फ़र्द न रहियो जेको हिन जे बच्चनि जो को सहारो बणिजी सघे। हिन वक़्तु हीअ मुस्मात मुनीरा इंतिहाई गंभीर बीमारियुनि जे वर चढ़ियल आहे। हिन वीचारीअ खे असां पाड़े जे तौरु हमदर्दीअ तौरु काफ़ी मरतबा हिन खे डॉक्टरनि वटि वठी वियासीं। उन्हनि डॉक्टरनि जे चवण जे मुताबिक़ त हिन खे कैंसर जी वबा जी बीमारी, कैंसर जेका आहे उहा वकोड़े वई आहे। उन खां पोइ पथरियूं अथसि। उन खां पोइ हिन वीचारी जे पेट में 2-3 ॿियूं बि बीमारियूं आहिनि। हाणे हीअ मिसकीन माण्हू वीचारी खट ते पई आहे। हिन जूं सन्हड़ियूं नियाणियूं 2 आहिनि, हिकिड़ो पुटु आहे मासूम ॿार। हाणे उन्हनि जी उमिरि ई कमाइण जी कान्हे। उहे हिन वीचारीअ खे कमाए कहिड़ो इलाजु कराईंदा। हिननि जे घर में इंतिहाई हिन वक़्तु ख़राबु हालत आहे। हिकिड़ो वेलो वीचारा खाइनि था त 2 वेला इलाज जे पोयां था लॻाइनि। हाणे उहे 5 रुपया बि पाड़े वारा हिननि जी मिली जुली इलाज में मदद कंदा तॾहिं थो थिए। असां वस वारनि ऐं आला अख़्तियार नुमाइंदनि खे पुरज़ोर अपील था करियो त हिन ग़रीब मिसकीन नियाणियुनि जी माउ जी खुदारा मदद करियो, जीअं त अलाह ताला जी अदालत में तव्हांखे बि बाज़ारो करे उथारियो वञे। आम ग़रीब लाचार औरत आहे जेका हिन टाइम ते बिस्तरे ते दाख़िल आहे। हिन जूं 2 नियाणियूं आहिनि ऐं नंढड़ा छोकिरा आहिनि। हिन वटि 2 टाइमनि मानी खाइण जो ताक़त कान्हे ऐं हीअ कैंसर जहिड़ी मूदी बीमारी में मुब्तला थी चुकी आहे। हिन वटि दवाउनि जा पैसा कोन्हनि। ऐं तव्हांजे चैनल जे थ्रू जेके इलेक्ट्रिक नुमाइंदा आहिनि, जेके सेनेटर साहिब आहिनि, MP MNA साहिब आहिनि, डिस्ट्रिक्ट मटियारे सां तले रखनि था, उन्हनि सां असीं अपील था करियूं त हिन लाचार औरत जी मदद कई वञे त अलाह साईं तव्हांखे उनजो सिलो ज़रूरु ॾींदो। औरत आहे, हिन जो घरवारो वीचारो गुज़ारे वियो आहे। हिन जूं 2 नियाणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। कमण वारो हिन घर में केरु न आहे। हिन जी 200 जी डेली दवा ईंदी आहे। पाड़े मां को 50 थो ॾे, को 100 थो ॾे। हिन जी दवा ईंदी आहे, गोरियूं खाई सुम्हंदी आहे। ऐं हिन खां पोइ हुनखे निंड न ईंदी आहे। महिरबानी करे मटियारनि जेके अमीर आहिनि, जेके सुठा माण्हू आहिनि, उनखे इलाजु कजे त ग़रीब वीचारी नियाणीअ खे कुझु मदद कनि त हिन दवा थी सघे। बि कोन्हे, मुंहिंजो भाउ नंढो आहे, कमाइण वारो बि को बि कान्हे को। बीमारी ॾाढी वधी वई आहे। कंहिंसे के छा ॿुधाइनि, के छा ॿुधाइनि, कंहिं मदद ॾियनि। बीमारी आहे, मुंहिंजो पीउ बि मरी वियो आहे ऐं भाउ बि नंढा आहिनि ऐं मुंहिंजी माउ इलाही बीमार आहे। मुंहिंजी माउ खे मदद ॾियो। मुंहिंजी माउ इलाही बीमार आहे। माउ खे इलाही बीमारियूं आहिनि, कैंसर, पथरियूं, सभु कुझु। मुंहिंजी माउ खे इलाही बीमारियूं आहिनि। सही कांपी थिए, मांगू बीमारी वधे पई, घटे कांपी। 3-4 साल थिया आहिनि। मुंहिंजी माउ बीमारी खट ते पई आहे। असांजो को आसरो कान्हे, को माउ खां सिवा। मुंहिंजो पीउ बि मरी वियो आहे।
मटियारी जी जेका कॉलोनी डॉक्टर कॉलोनी जी जेका रहवासण आहे अमड़ जेका मुनीरा जेका मुसलसिल जेका आहे 3 सालनि खां वठी जंग लड़ी रही आहे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां विड़ी रही आहे। डॉक्टरनि खां हुन पंहिंजे वसाहवर जेको इलाज बि करायो, लेकिन हूअ बेवस ऐं हीअं लाचार बणियल आहे। उन्हनि मटियारी जे जेके मुख़ैर हज़रात आहिनि उन्हनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मूंखे का माली मदद न खपे, पर मुंहिंजो जेको आहे ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो इंसानियत जे नाते मुंहिंजो इलाज करायो वञे। आउं बि हिकु इंसानु आहियां, आउं बि हिकु ॿियनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। आउं बि हलण घुमण खां लाचार आहे, इहे बिस्तर भेड़ियो थियल आहे, मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं हुनखे वकोड़े वियूं आहिनि। अमड़ जेका दर्द कथा ॿुधाई पंहिंजी, त हुन ॿुधायो त मूंखे मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि जिन में जेको आहे सो हुननि ॿुधायो त कैंसर बि आहे ऐं जेके ॿियूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं हुननि ॿुधायूं आहिनि। हुननि मटियारी जे मुख़ैर हज़रात खां मुतालबो कयो आहे ऐं अपील कई आहे त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी कंहिं इंसानियत जे नाते मदद कई वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन जेका डॉक्टर कॉलोनी जी जेका रहवासण आहे उनजी अचे हिते केरु मदद करे थो। असां गुज़ारिश कंदासीं हिन चैनल जे थ्रू त हिन ख़ुदा जे वास्ते हिन जी जेका मदद कई वञे ताकी हीअ बि ॿियनि वांगुरु जेका ज़िंदगी गुज़ारे सघे हिकु इंसानियत जे नाते। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, जेकब न्यूज़, मटियारी।